हबीब हाँ फरीद वठी हलो हिन गिदड़ खे अॼु राति हिन गिदड़ जूं उणायूं ॿुधंदासीं उणायूं वठी हलो हलो भला ॾियां थी बीहर दिलावर मुंहिंजे हमराह मां हथ कटे मरंदे जाबर मरंदे तुंहिंजी भलाई में आहे तूं पंहिंजा पेर पोइते कर जो हुनखां अॻु मुंहिंजा हथ तुंहिंजी ॻिची में पइनि सुठो अथई त पोइते हटी बि ऐं असांखे सौट चाकर खान जे हुकुम ते अमल करण ॾे दिलावर चाकर खान जो हुकुम आहे हा सालन खां रेस चाकर खान जे पेट में बाह पई ॿरे एॾी त हुन जे अंदर में बाह ॿरी आहे उहा हाणे ॿाहिरि निकिरी पई आहे ख़बर न आहे त इन बाह में केरु सड़ी राख थींदो अलाह केरु कंदो बाबा ओ बाबा कम मचियो असली दिलावर वारनि मुनीर जा दाना ई कढी छॾिया आहिनि वाड़े तारा गोल तारा माना त मूं जेका चिणिंग उछलाई उन्ही मां बंभड़ थी विया बंभड़ा ओड़े रूडा तो जी रांद अरे तू चेहरा इन जेड़े ते बाबा शैतान भी कुछ न थियो हूंदो जेतिरो साईं कुछ असांजो बाबो साईं तो थे अड़े मुंहिंजा बाबा साईं हाय अरे छड़ा दिल थी गई तो तू न कुटिया ये लफ्ज़ पंहिंजे पीउ खे थो चई वॾी न समरे वाह रे बाबा साईं वाह कमाल तो करी मां तो तुझी तारीफ तो क्या तारीफ ऐं तू वरी कावड़ी के तो मुझे मथो अरे रे पीउ खे शैतान जो गुरु ठाहे छॾियो अथई ऐं चई थो त मां तारीफ़ थो कयां हा रहम अचड़ो ओ बाबा शैतान जे गुरु खां बि तूं घटि न आहीं अरे हाणे वात बंदि कर बकवास करण लाइ हिकिड़ो ई काफ़ी आहे ॿियो न खुले त बहितर आहे बाबा साईं हाणे तू छॾ न ॻाल्हियुनि खे इहो ॿुधाए त हाणे छा सोचियो अथई छड़ा हाणे वक़्त अची वियो त ने लासी गॾ जे फटनि ते हली नूण ऐं मिर्च बुरकजनि आस्ते आस्ते बुरकबा आस्ते जीअं आस्ते आस्ते सूर थिएसि ओहो ये कमीना बीठा हाणे मुंहिंजे फटनि ते रोण बुरकींदा रहल कसर ये कमीना पूरी कंदा चाबर वारी मारनि सां अहिड़ो शेर कयो असां सॼे ॻोठ ॾिठो त थी असुल मुल्क जो ॿार रही लॻो वरले तारा गोल तारा ओ ये दून वारा धक थई हा जमालो ओ ये टिकण वारा धक थई हा जमालो ओ जमालो 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 वरले तारा गोल तारा वैसे दिलावर गलत माण्हू में हथ विधान ॾाढो प्रस्ताईंदे अरे तोखे तुंहिंजे पीउ जाबरीअ सां मूं पधे गिरी खणी आया आहियूं को बि तुंहिंजी आकड़ ख़तमु कोन थी थिए हबीबनि सां अहिड़ो असरु कर जो बि ॿाहिरि जे क़ाबिल बि न रहे ऑर्डर वैसे इन सां त अहिड़ो असरु कंदासीं जो ही कराइण त छा हिसाब करण जे लाइ न रहंदो जमालो ये पुसल पदर पुठन ते हो जमालो बाबा जमालो ये पुसल पदर मुठ ते हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो
बस कर रे शैतान जी पुठी वधीक मुंहिंजो मीटर ख़राब न कयो हा हा चवे छा तो बाबा चिड़े छो थो अरे बाबा साद हो जमालो था गयो अरे छोरा पिणनि जी शादी ते एतिरियूं डांसूं ऐं एतिरो नचे जो मुंहिंजी थोरी बेइज़ती थी आहे त तूं डांसुनि में शुरू थी वई ओ बाबा वाकई न गुंदे जो मीटर डोन दियो दी अरे छोरा तव्हां पीउ खां अॻु में जा ॼावल आहियो तव्हां पंहिंजे पीउ रूंडे खां कसम खणी पुछो मसीत में घड़ायोसि तव्हां इन रूंडे खे ॾाज में मिलियल हो ॾाज में बकवास बि था कयो हरू भरू अरे बस हाणे बस अॼो को डोज़ जेको ॾिनो अथऊंसि न उहो काफ़ी अथसि बाक़ी हाणे हिन जे फटनि ते लूणु मुरकुड़ एतिरो ज़रूरी न आहे बाबा हिन जी सिहत हरू भरू ख़राब थी पवे हाणे हो जमालो भली ॻाईंदा सुकल मोचड़े मां फासिजीसि हिन शैतान खे रुगो तमाशो घुरिजे ॻोठ में थोरी बि कुझु थिए न हिन बेस्ते खां वधीक ॿियो केरु माण्हू ई कोन्हे को साईं कोशिश कजां त कंहिं बि बेॾोही जे मथां ज़ुल्म न थिए सोरठ मूंखे माई गुलनार जी ॻोल्हा आहे उहा ई आहे जेका अदा रावल जे कातिलनि खे वाइखो कराए सघे थी साईं तूं छा थो सम्झी त ज़ालमन हुनखे मारे न छॾियो हूंदो मूंखे ख़बर पई आहे तूं अञा ज़िंदा आहे ऐं मुंहिंजो शक जाबिर जे मथां आहे कोशिश करे ॾिसो मन इहा मिली पवे हू ज़रूरु मिलंदी ज़रूरु मूं पंहिंजे माण्हुनि खे हिन कम जे पोयां लॻाए छॾियो आहे ज़रूरु उनखे हथु करे वठंदा हलो मां चाकर ख़ान जे वाता ॿुधंदी थी अचां जाबिर त माई गुलनार ज़िंदा आहे जाबिर मां तोखे ॿुधाए थी छॾियां जेकॾहिं माई गुलनार वापसि आई ऐं असांजे मथां बीहजी वई रुगो रावल जे खून जो खातो कोन खुलंदो मां डूंगर ख़ान जे खून जो सबबु बि चाकर ख़ान जे साम्हूं आणींदसि पोइ तूं छा थी सम्झी त चाकर ख़ान तोखे पक्ष करे छॾींदो मां त मरंदसि ई मरंदसि पर तोखे बि पाण सां गॾु क़बर भेरो कंदसि हींअर चाकर ख़ान जा माण्हू मुंहिंजे हमराहनि खे ॿधी खणी विया आहिनि मुंहिंजो शक सही निकितो चाकर ख़ान पंहिंजो होश विञाए वेठो आहे जेकॾहिं तूं माई गुलनार खे ज़िंदा रखियो आहे न त उनखे उते जो उते ई पूरो करे छॾ जॾहिं तूं मुंहिंजा हुकुम मञंदी न त मां बि तुंहिंजा हुकुम मञंदोसि पर जॾहिं खां ठीकु तो जाबर ख़ान खां मुंहुं मोड़ियो आहे पोइ मां तुंहिंजूं ॻाल्हियूं छो ॿुधां छो तुंहिंजी ॻाल्हियुनि ते मां अमल कयां कतई कोन कंदो साईं सम्झां थी जाबिर त तोखे पंहिंजे भाउ जी हयाती प्यारी नाहे छा जाबिर तुंहिंजो भाउ कासिम मुंहिंजे रहमो करम ते ज़िंदा आहे जेकॾहिं अदा खे वठी वञी तो माई गुलनार खे उन जे साम्हूं न मारियो न त ॿिनि ॾींहंनि में तुंहिंजे भाउ जो लाश तुंहिंजे साम्हूं मिलंदो अथुना वॾी रन चालाक आहे वाकई मुंहिंजो भाउ हिन जे क़ैद में आहे या मुंहिंजे मथां प्रेशर पई करे मूंखे धमकाए पई वॾी लालचण औरत आहे पारस
पारस मुंहिंजी राणी आख़िर थियो छा आहे ॿुधाए त सही। मूं सोचियो हुयो त मुंहिंजी शादी तुंहिंजे भाउ सां थींदी ऐं तुंहिंजी शादी वरी मुंहिंजे भाउ सां थींदी। केरु कंदो तुंहिंजे भाउ सां शादी? मां? इहो तूं दिलि में बि न सोचिजांइ। सोणी एतिरी सस्ती नाहे जो तुंहिंजे भाउ सां शादी करे। तूं महांगी आई न त मुंहिंजो भाउ बि एतिरो सस्तो कोन्हे। हुन तोसां शादी करण जे लाइ ठुप इनकार करे छॾियो आहे। अम्मा ऐं बाबा ज़ोर लाहींदा रहिया पर अदा सिकूत राज़ी ई कोन थियो। आख़िर तुंहिंजे भाउ छा चयो? अम्मा ऐं बाबा मुंहिंजी इजाज़त ॾेई छॾी त भले अदी खे लाऊं ॾेराए वठी वञनि। अदा सिकू चयो आहे त बदे जी घुर न कजो। मां सोणी सां शादी न कंदसि ऐं हू मुंहिंजे लाइक़ बि न आहे। छा सिकू ईअं चयो? तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे। अदा मां तुंहिंजी जान छुटी पवंदी। तूं छो परेशान थी आहीं? न न मां परेशान किथे आहियां, मां त ॾाढी ख़ुशि आहियां। ॿुधा कासम किथे आ? कासम जो टस ॾींहुं थो या अञा तुंहिंजी वधीक खल आहियां? रेस दिलावर खान हाणे मार खान जी में स पई न आहे रही। फरीद ही मार बर्दाश्त करे वेंदो तॾहिं त हीअ अञा ख़ामोश आहे। त पोइ ॾियोसि सटको। मां तो ॾिसां ही केतिरी मार बर्दाश्त थो करे। ॾियो सटको। न न रेस मां सभु कुझु तव्हांखे ॿुधायां थो, सभु कुझु ॿुधायां। त पोइ ॿुधाए कमीना कासम किथे आहे? उन जो रस मां रेस चाकर खान खे ॿुधाईंदुसि, तव्हांखे न। तूं अञा वात कोन खोलींदे कमीनो। धक न रेस दिलावर खान, मां सभु कुझु तव्हांखे ॿुधायां थो। बाबा धक सण जी सभु मूं में न आहे रही। पोइ कासम जो रस छो नथो ॾीं? रेस मां सभिनी जे साम्हूं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि न, तव्हांजो कंधु झुकी वेंदो ऐं इहा ॻाल्हि तव्हां रेस चाकर खान सां करे कोन सघंदव। मां चवां थो त इहा ज़ुबान बंदि रख न त मां खल लाहे छॾींदसि। मूं मात कई बाबा, मूं मात कई। तव्हां रेस खे वठी अचो, मां रेस खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि। जे रेस खे इहा ॻाल्हि न ॿुधायां न, मूंखे बाबा गोली हणी छॾिजो। हबीब हिन कमीने जे हथ पेर ॿधी छॾ जेसिताईं सौट चाकर नथो अचे। हिकु बार तोसां असांजी का बि दुश्मनी न आहे। जेकॾहिं तो जाबर जे चवण ते को ॾोह कयो आहे त असां उनजी सज़ा तोखे न पर जाबर खे ॾींदासीं। बाक़ी जेका सचाई आहे सा तूं बयानु कर, न पाण खे तकलीफ़ ॾे न वरी असांखे। छा तुंहिंजे सौट सचाई तोखे न आहे ॿुधाई? मां तुंहिंजो वाता ॿुधण थो चाहियां। पहिरियां जॾहिं शमीर हिते आयो न त हैदर जाबिर सां मिली शमीर खे मारण जी सलाह कई। कमीना खे जाइज़ सौट हथ कढ ॻाल्हाइण ॾिस। मुंहिंजो ॻाल्हाइण हैदर बर्दाश्त ई कोन कंदो। इन जे करे हैदर खां ई पुछा कर। चयो मां न ॾे, मां हैदर खां पुछी चुको आहियां। हैदर खे मुंहिंजी जाइ ते रख ऐं मूंखे हैदर जी जाइ ते बीहार। पोइ जेको तोखे हैदर ॿुधायो आहे न उहो मुख़्तलिफ़ हूंदो। सोटी बकवास पियो करे। मूंखे इजाज़त ॾे त पूरो सच हिन खां ज़ाहिर करायां। हैदर जी सोट। मां वञा थो घर, तोखे पूरी पूरी इजाज़त आहे। जेकॾहिं शाम ताईं हे तोसां सची करे थो त ठीकु आहे, न त पोइ तूं सम्झी थो त हिनखे छा करिणो आहे। वणंदी आहीं? तो में भला कहिड़ो हुस्न आहे? तूं हुस्न जी शहज़ादी आहीं जो तूं मूंखे वणंदी। सची थो चवां, जंहिं महिल बि तूं मुंहिंजे साम्हूं ईंदी आहीं न त मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त तलाउ मां का ॾेडरी निकिरी आई हुजे। अम्मा सोणी सोणी ओ सोणी। जी जी अम्मा। छा थियो अथई? कहिड़े ख़्यालनि में गुम आई? परेशान लॻी पई? कंहिं तोखे कुझु चयो आहे? न न अम्मा अहिड़ी ॻाल्हि न आहे। तूं त अजायो चवींदो मां परेशान आहियां। ॾिस अम्मा मां परेशान आहियां? अम्मा तूं पंहिंजे चहिरे जा ॾुख सुर मूंखां लिकाए नथी सघीं। जेका ॻाल्हि आहे तूं मूंखे चओ, ॿुधाए मूंखे। अम्मा वो पारस चवे पई त वो अदा जो संग तॾहिं ॾींदा
जॾहिं मुंहिंजी शादी सिकुअ सां थींदी। मां इन करे परेशान हुयसि। धूड़ विझ सिकुअ जे मुंहं में। अम्मा तुंहिंजी ख़ुशीअ खां वधीक असांखे सिकु जी ख़ुशियूं थोरी आहिनि। हू संग नथा ॾियनि त न ॾियनि, भली पंहिंजी छोरी खे विहारे छो मथो कनिसि। बाक़ी सिकुअ खे तुंहिंजो संग कॾहिं कोन ॾींदसि। तूं परेशान न थी। जी अम्मा। मुंहिंजे हूंदे तुंहिंजी सिकु सां शादी कोन थींदी। तूं खामखा परेशान न थी। हाणे खिल। हा अम्मा, मां ख़ुशी कंदसि। तूं वञी करे पंहिंजो कमु कर। ता मुनीर ठाहे ॿुधाए त हिन वक़्तु कसम थिया। रेस इहो सच तूं ॿुधी कोन सघंदे, इन करे चवई तो कासम जी पचर छॾ, इन ॻाल्हि खे विसारे छॾ। मां चवई थो वात खोली थो या। रेस मूं वात खोलियो न, मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हां खां हज़म कोन थींदियूं ऐं तव्हां मूंखे पोइ मारे विझंदव। सच ॿुधाए न तूं इते जो आहे, इते क़बर खोटे दवन करे छॾींदुसि आहे। रेस जेकॾहिं तव्हां सच ॿुधणु चाहियो था त पोइ ॿुधो। हितां निकिरण खां पोइ कासिम खे हसीना बेगम अगवा कराए वई। हाथ बंदि रख पंहिंजो, बंदि रख बात। बाबा साईं इहो ई सच आहे। मूं इन करे चयो न तव्हां सच ॿुधी कोन सघंदो। मारियो भली, जेतिरो वणेव मूंखे मारियो, पर इहो ई सच आहे, ज़हर खां वधीक कड़ो सच। इकबाल, ओ इकबाल, काथे मरियो इकबाल? लोई इकबाल जी, जे लोई इकबाल जी हिते पई आहे त पोइ इकबाल काॾे वियो? मुनीर खां पोइ इकबाल खे बि जाकर खान खंभे खणी वियो आहे। आख़िरकार जाकर खान चाहे छा थो? किथे ईअं त नाहे इन्हें हसीना बेगम जाकर खान जा मुंहिंजे खिलाफ़ कन भरे छॾिया जो जाकर खान सफ़ा छतो थी पियो आहे। ॻोल्हे ॻोल्हे मुंहिंजे हमराहनि खे खंभे खणो थो वञे। ॿिया बि दुश्मन अथसि, ॿियनि खे छॾे अची मुंहिंजे पोयां बाहबारी अथई। छा मसइलो आहे? इन हसीना बेगम खां पुछणो पवंदो। उनखे सॼी ख़बर हूंदी त इहो चाकर खान आख़िर चाहे छा थो, उनजे दिलि ऐं दिमाग़ में छा मसइलो आहे। न भाभी नंबर हिन वक़्तु बंदि का ख़बर का। सिकू सिकू हिते भी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। सोनी ही ॾिस, मां तोखे ॿाहूं थो ॿधां, मुंहिंजी जान छॾ। अॼु मुंहिंजो मूड तमामु घणो ख़राबु आहे। किथे ईअं न थिए जो मां तोखे घटि वधि वेही ॻाल्हायां। बागी छा कई? छा कई? हाणे मां तो ॿुधां न छा थी कयां। और जे ॾूंडा ॾिठा थी, हां जाती करी ॾूंडा ॾिठा थी, नासा ॾिठी पई। मूंखे त चवी नासरी, मूंखे त चवी नासरी। तू महांगी आई न त मुंहिंजो भाउ बि एतिरो सस्तो कोन्हे। हुन तो सां शादी करण जे लाइ ठुप इनकार करे छॾियो आहे। न न न, शादी न कंदो, मूंसां शादी न कंदो। अम्मा संभाल पंहिंजे पाण खे। हाँ मां अञा वेठी आहियां। मां ॾिसां थी तूं तुंहिंजी कीअं था सिकू सां करे शादी कराए। मां मरी कान वई आहियां। अम्मा तोखे मूं ते भरोसो न आहे?
तोखे मूं ते भरोसो करणो पवंदो। हू भली तुंहिंजे भाउ खे संग न ॾियनि वञी धूड़ पाइनि, पर मां तुंहिंजी शादी सिकू सां कोन कराईंदसि। मूं ते यकीन कर पुट। इहो सिकू पुट, तोखे त ख़बर पइजी वई हूंदी त काल्ह राति चाकर ख़ान जा हमरा जाबिर ख़ान जे माण्हूअ खे उन जा इहो ताक मां सटी जा कटी जा वाड़े तारा गोल तारा जा नारा हणंदा वठी आ। इन मां मुंहिंजे भाउ जो पलांत पूरो कोन थींदो ऐं न ई वरी मूंखे चाकर ख़ान मां इंसाफ़ जी का उम्मीद आहे। इन जे करे मां सिर्फ़ु तव्हांखे इहो ॿुधाइण आयो आहियां त बाबा मूंखे राज़ी करे छॾियो आहे। बसि तव्हां सुभाणे कहिड़े बि वक़्तु अचो, बाबा जी अम्मा सां मिली गुलशहर जी शादी जी तारीख़ रखी सघो था। प्रभु तुम्हारी मौत से तुझी शादीअ जो री री रीगटो बि थो पएसि, उनखे मूं केरु ॾींदो पुट? न रुंडा, फ़िलहाल त मां शादी करण बि नथो चाहियां। पर सिकू, चाची त इहा थी चवे त सोणीअ ज़ाब्तो जो निकाह ज़रूर थींदो। चाचा लॻे थो त सोणी सां मुंहिंजो लिखियो ई न आहे। हिन ॻोठ में अगरि सोणी जंहिंसां नफ़रत करे थी न, उहो मां ई आहियां। पर शादी त क़ुर्ब जो मिलाप हूंदो आहे। मां सोणी सां शादी करे सॼी ज़िंदगी नफ़रत पंहिंजी ॻीची में नथो ॿधी सघां। चाचा रुंडा, सोणी मुंहिंजे रिश्ते खां आज़ादु आहे। तव्हां सुभाणे मुंहिंजे घर अचो, गुलशहर जी शादीअ जी तारीख़ तय करे वञिजो। वाड़े तारा गोल तारा चिमके वारा। जेकॾहिं तव्हां सच ॿुधणु चाहियो था त पोइ ॿुधो। हितां निकिरण खां पोइ क़ासिम खे हसीना बेगम अगवा कराए वई। बाबा साईं, इहो ई सच आहे। मूं इन करे चयो न, तव्हां सच ॿुधी कोन सघंदो। मारियो भली, जेतिरो वणेव मूंखे मारियो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।